के अमीर जौजिया के एसपी जौजिया के आईजी सिंह जौजिया 2 मिंट भी वडन मोटी अचन असा अज गरीब असन नथा मोटन असा गरीबन नथा मोटन मां न्यारी वठी मां न्यारी जी मुझे बात चाहता न कयो जालिमा राम कर मुझे बात राम कर मुझे बात चाह न कयो असा ये चंदा से मुझे बाग 4 साल को लापता है अञा तक असांखे न मिलियो आहे कोई भी असांजी मदद नथो करे गेट जे ॿाहिरि खेॾे वेठो जैकमाबाद को अगवा थी वियो अञा तक असांखे न मिलियो आहे कोई भी असांजी मदद नथो करे 5 ॾींहं असां इहे धरणो आयो आहे असां कोई भी लड़ी कोन आयो आहे ही मासूम ॿार सभु अगवा थी विया हिननि जो कोई भी नथो ॿुधे असां अची हिते वेठा आहियूं असांजी भी कोई नथो ॿुधे असांजी कोई मदद ई नथो करे आईजी सिंध खे मां अपील थी कयां ख़ुदा जे वास्ते असांजी मदद कयो असांजो क़ौम जो लाशारनि जो सरदार उहो भी असांजे लड़ी कोन आयो आहे असांजी मदद कोन कई अथई मुंहिंजा बि मां चकर वियो अथसि असांजे कोई भी न सभु सुता पिया आहिनि सभु न आहिनि हिते जाॻनि नथा असांजे लाइ जंहिंखे अमीर जौजिया के एसपी जौजिया के आईजी सिंध जौजिया 2 मिंट भी वडन मोटी अचन असां अॼु गरीब असांजा नथा मोटन असां गरीबनि जा नथा मोटन मां न्यारी वठी मां न्यारी जी मुझे बात चाहता न कयो जालिमा राम कर मुझे बात राम कर मुझे बात चाह न कयो 4 साल को अगवा करे वेठा अञा तक असांखे न मिलियो आहे असां रहंदा बीठंदा ईदन जे ॾींहं में असां रहंदा बीठा ॿिया पंहिंजे ॿारनि जा हिता करनि असां वेठा पंहिंजे ॿार जा इंतज़ार कंदा अॼु ईंदा सुभाणे ईंदा अॼु ईंदा असांखे अञा तक न मिलियो हिते 4 साल गुज़री विया आहिनि मां हथ थी मदा ख़ुदा जे वास्ते असांजी मदद कर असांजे ॿार असांखे बाज़ियाब कराए ॾियो ओ ज़ालिम छो ज़ुल्म कयो था हिन देश जे बेवस माण्हुनि सां छो कहर कयो था हिन देश जे बेवस ॿारनि सां नंढड़नि मासूमनि ॿारनि सां कंहिं माउ जी हंज उजाड़ियो था कंहिं भेण खे बेॾोह मारियो था छो कहर कयो था सिंधी क़ौम जे माण्हुनि सां ओ ज़ालिम छो ज़ुल्म कयो था हिन देश जे बेवस माण्हुनि सां छो ज़ुल्म कयो था नंढड़नि मासूमनि ॿारनि सां असल में मुंहिंजा भाउ ॻाल्हि इहा आहे त जेसिताईं सिंध जूं सभु तंज़ीमूं क़ौमपरस्त तंज़ीमूं हिन इशू खे न खणंदियूं तेसिताईं मसइलो हल कोन थींदो तय ॻाल्हि आहे हाणे असां वटि छा आहे त हिन मौज़ूअ खे हिन मसइले खे हिन इशू खे हिकिड़ो आम लाइटली वरितो पियो वञे असां इहो था चऊं त जेकॾहिं असांजो क़ौमपरस्त कंदो केरु ॿियो को कोन कंदो क़ौमपरस्त तुरियूं कंदियूं जेके धरतीअ सां ऐं पंहिंजी क़ौम सां प्यारु कंदियूं हे मसइलो असांजे सॼी सिंधी क़ौम जो आहे इहा जेका सूरत हाल पैदा कई वई आहे ॿारनि जो अगवा ज़मीनुनि ते कब्ज़ा धारियुनि जी यलगार या जेके बि सिंध सां जेके ज़्यादतियूं थियनि थियूं उन्हनि जो हिन वक़्तु असांजे रियासत जो जेको मर्कज़ आहे त सिंध खे असीं परेशान कीअं कयूं सिंध खे असीं बेहाल सिंध जे माण्हुनि खे कीअं कयूं सिंध खे असीं माण्हू खे वाइड़ो कीअं कयूं सिंध जे माण्हुनि खे तना अकेलो कीअं कयूं उहो सॼी प्लानिंग तहत कयो थो वञे इन ॻाल्हि मां तव्हांखे महसूसु करणु खपे त जेकॾहिं असां जूं क़ौमपरस्त धुरियूं हिन इशू ते गॾु नथियूं थियनि मां दवा सां चवां थो मां अलॻि ऐलान चवां थो डिॼा कंहिंखां कोन थो त इन जो मक़सदु इहो आहे त इहे रियासत जे पेरोल ते हलनि था इहे पंहिंजे मनपसंदि इशू त खणनि था ऐं उहे इशू तॾहिं था खणनि जॾहिं ही पघारदारनि खे उहे चवनि था त बाबा हीअ तव्हांखे जलसो हितां खां हिते करिणो आहे हेतिरा ॾींहं हड़ताल करणी आहे हिन धरणे में शामिलु थियणो आहे हिन में न थियणो आहे हीअ करिणो आहे सॼो धंधो पियो थिए
जेकॾहिं ईअं न हुजे हा त मासूम ॿारनि लाइ जेकी असांजा माण्हू बाशऊर माण्हू गॾु थिया आहिनि इहे थोरा न हुजनि हा, इहे घणा हुजनि हा। इन करे आउं चवां थो जेसि ताईं सिंध जूं क़ौम परस्त धुरियूं इहे जेके असांजा क़ौमी हीरा सॾजनि पिया इहे पंहिंजे कारकुननि खे गॾु न कंदा, बबल रोड बंदि न थींदो, तेसि ताईं प्रिया कुमारी ऐं मासूम ॿारनि जो मसइलो हल थींदो ई कोन, सवाल ई पैदा कोन थींदो। ज़ाहिर साईं IG साहब हिकिड़ो बयानु पियो ॾिए जेको हिकु सहाफ़ी ते शदीद कावर जो इज़हार कंदे ऐं चए पियो त प्रिया कुमारीअ खे जो इशू जेको आहे तव्हां मुअल घोड़ा था उतारियो। IG साहब जंहिं उहिदे ते फ़ाइज़ आहिनि उन्हनि खे ही अल्फाज़ जुगाइनि पिया, तव्हां क़ौमी शाइर आहियो, तव्हां इहो ॿुधायो। ख़तरनाक जुमिलो हुन चयो आहे, मुअल इशू आहे यार। मासूम ॿार अगवा थियनि पिया, ख़ुदा जी तव्हांखे सणाई थिए, छा तव्हांजे घर में मासूम ॿार कोन्हनि, मासूम न्याणियूं कोन्हनि जो तव्हां चओ त मुअल, तव्हांजो ॿारु अगवा थिए त पोइ ख़बर पए त मुअल इशू छा थींदो आहे ऐं ज़िंदा इशू छा थींदो आहे। इन्हनि माण्हुनि खे असांजे सिंध में जेके बि कुर्सीअ धणी आहिनि, कुर्सीअ वारा आहिनि, मुंहिंजो हिकिड़ो टिसटो आहे त धारियो थी थो पए पंहिंजो थो पहुचे जॾहिं फिरणी कुर्सीअ ते। भले असांजा सिंधी माण्हू हुजनि पर जॾहिं फिरणी कुर्सीअ ते पहुचनि था, जॾहिं वस वारा थियनि था, उन्हनि खां ई क़ौम, ही अवाम, ही धरती विसरी थो वञे।